त असांजा कुझु दोस्त फेसबुक अकाउंट प्राइवेट हलाईंदा आहिनि मतिलबु चाहींदा त जेको हुनजो फेसबुक अकाउंट आहे का या जेको हुनजो रिश्तेदार मिट माइट आहिनि उनखे न ॾेखारिजे काफ़ी लो थी विया आहिनि तंग करे छॾियो अथऊं बसि मुंहिंजो जेको फेसबुक अकाउंट आहे जंहिंखे मां चाहियां सिर्फ़ु उनखे ॾेखारिजे बाक़ी जेके मुंहिंजा मोबाइल्स नंबर कॉन्टेक्ट्स आहिनि उनखे मुंहिंजो फेसबुक अकाउंट शो न करे उहो अवां पाण पहिरियों परमिशन ॾींदा आहियो तव्हांजी कॉन्टेक्ट जेके मोबाइल नंबर जेके तव्हांजा कॉन्टेक्ट सेव आहिनि मोबाइल नंबर सेव आहिनि फेसबुक जी सभिनी खे ख़बर आहे तव्हां पाण परमिशन ॾिनी आहे ठीकु आहे हिनखे बंदि करण लाइ काफ़ी आसान तरीक़ो आहे जीअं अव्हांखे अव्हांजो जेको कॉन्टेक्ट्स आहिनि फेसबुक वारनि खे परमिशन न मिले फेसबुक खोलींदा उन ते अव्हांखे जेको प्रोफाइल फोटो ॾेखारिजे थो इन ते क्लिक कंदा इन खां पोइ हेठि हलिया वञा सिक्योरिटी ऐं प्राइवेसी ते क्लिक कंदा सेटिंग्स में हलिया वेंदा इन खां पोइ सी मोर इन अकाउंट सेट वारो जेको ऑप्शन ॾेखारे थो इन ते क्लिक कंदा ठीकु आहे उन खां पोइ थोरो हेठि स्क्रॉल कंदा हिते अव्हांखे ॾेखारिबो यूअर इंफॉर्मेशन ऐं परमिशन वारो ऑप्शन सो इन ते अव्हांखे क्लिक करिणो आहे इन खां पोइ थोरो हेठि आख़िरि में तव्हांखे ॾेखारिबो अपलोड कॉन्टेक्ट्स वारो ऑप्शन इन ते क्लिक कयो हिते जेको इहो ऑप्शन ऑन थियल आहे इनखे तव्हां ऑफ करे छॾंदा इन खां पोइ अव्हांजा जेके बि कॉन्टेक्ट्स आहिनि उनजी परमिशन फेसबुक खे मिलणु बंदि थी वेंदी ऐं अव्हांजो जेको अकाउंट आहे उहो जेको आहे सो रिकमेंड न थींदो ऐं मिट माइटनि खे